अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु मां आहियां बिशारत सुमरो। संजा सैयद हल्ला से हेडलाइंस पर। वज़ीर आज़म इमरान खान का बि डील न कंदो, कानून जो एतिराम कयो वेंदो, अपोज़िशन इस्तीफ़ाऊं न ॾींदी, चूंडुनि में हिसो वठंदी। मुख़ालिफ़ धुर कंहिं बि सुवाल जो जवाबु न ॾेई सघी। पीपी टेस्ट मैच खेॾी रही आहे ऐं खेॾंदी। मौलाना फज़ल रहमान आख़िरी 5 ओवर्स खेॾणु चाहे थो। अपोज़िशन जे एहतजाज में का बि रंडक न विझंदासीं। अमन अमान ख़राबु पियो वियो त कानून हरकत में ईंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद मीडिया सां ॻाल्ही, चयाईं को बि सियासतदान न चाहींदो त ॾफेड़ थिए। वफ़ाक़ी हुकूमत जो 18 जनवरी का मैट्रिक ऐं इंटर ताईं जा तालीमी इदारा खोलण जो ऐलान। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद चयो आहे त प्राइमरी खां 8 दर्जे ताईं जा स्कूल 1 फरवरी ते खोलिया वेंदा। हलंदड़ साल इम्तिहान खां सवाइ शागिर्दनि खे पास न कयो वेंदो। हायर एजुकेशन में 1 फरवरी खां तालीमी सरगर्मियूं शुरू थी वेंदियूं। महांगाई जे मारियल अवाम मथां पेट्रोल बम किराइण जूं तैयारियूं मुकमिल। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जो इम्कान। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जी समरी वज़ीर आज़म खे पेश। ज़रियनि जो चवणु आहे त पेट्रोल 13 रुपया 7 पैसा फ़ी लीटर, हाई स्पीड डीज़ल 11 रुपया 3 पैसा फ़ी लीटर महांगो करण जी सिफारिश। लाइट डीज़ल 15 रुपया 22 पैसा फ़ी लीटर महांगो करण जी तजवीज़। घासलेट 10 रुपया 55 पैसा फ़ी लीटर महांगो करण जी सिफारिश। वज़ीर आज़म पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जी मंज़ूरी अॼु ॾींदो। हुकूमत के नैब जे एहतसाब ते छो एतराज़ आहे? केसिस का डिॼण वारो न आहियां। नैब अमलदारनि जा असासा ज़ाहिर थियण ताईं जिदोजहद जारी रखंदुसि। सेनेट इजलास में डिप्टी चेयरमैन जी नैब ते छिती तनक़ीद। सलीम मांडीवाला चयो आहे त नैब खे कारोबारी मामलनि खां अलॻि करणो पवंदो। मुल्क में कंहिंजो बि अकाउंट महफ़ूज़ न आहिनि ऐं नैब हर माण्हू जे अकाउंट में घिड़ी वञे थो। नैब जे रवैये सबबि आलमी मुआहिदनि खे ख़तरो आहे। सलाहकार बाबर रहमान चयो आहे त एहतसाब जे दर ते तालो हणी चाबी ॿिए कंहिंखे नथी ॾेई सघिजे। माज़ी जी हुकूमतुनि नैब कानून में न तरमीम कई ऐं न सुधारा आंदा। मौजूदा हुकूमत कानून में सुधारा आणणु घुरे थी। मदे जे वेझो अमरूट में जूणेजा ऐं दल बिरादरी में झेड़ो। 3 ॼणा क़तल, औरत समेत 5 ॼणा ज़ख़्मी। झेड़े में रसूल बख्श जूणेजो, सनाउल्ला दल, अब्दुल वहाब दल मारिजी विया। पुलिस पारां झेड़ीदड़ धुरियुनि वटि न पहुचण सबबि वधीक रितो छाण जो ख़दशो। दल बिरादरी जो वाक़े ख़िलाफ़ टायरनि खे बाहि ॾेई धरणो। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 45 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतुनि जो अंग वधी 10,863 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,417 नवां केस ज़ाहिर थियण खां पोइ मरीज़नि जो अंग वधी 5,14,308 ताईं पहुतो। फाल केसनि जो अंग वधी 34,169 थी वियो। 4,69,306 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। सखर जी एहतसाब अदालत में आमदनी खां वधीक असासा ठाहिण वारे केस जी ॿुधणी। खुर्शीद शाह ऐं ॿियनि जवाबदारनि खे अदालत में पेश कयो वियो। अदालत बयान ॿुधण खां पोइ केस जी ॿुधणी 13 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी। पीपी अॻवान खुर्शीद शाह जो चवणु आहे त इमरान ख़ान नौकरियूं ॾियण जो वाइदो पूरो करण बदिरां अवाम खे बेरोज़गार करे छॾियो आहे। स्टील मिल्स ऐं ॿियनि इदारनि मां माण्हुनि खे निकाली ॾिनी वई। नदीम अफ़ज़ल चंद ग़ैरतमंद आहे, तंहिं करे धार थी वियो। असां पंहिंजे मंशूर ते कमु कयो आहे। पीर जो गोड लग हादलचा वारे इलाइक़े में वहशत जो निशानो बणाइण खां पोइ बेदर्दी सां क़तल कयल मासूम बाड़ी मोनिका लाड़क जे केस में घुर्बल असल जवाबदार कानून जी पकड़ में न अची सघिया। स्टील मिल्स जे जबरी बरतरफ़ी थियल मुलाज़िमनि जो 5 ॾींहं बि धरणो जारी। मुलाज़िमनि जो चवणु आहे त 5 ॾींहं गुज़रण बावजूदि वफ़ाक़ तोड़े सूबाई हुकूमत जो नुमाइंदो नाहे पहुतो।
मुतालबनि जी मञता ताईं असांजो एहतजाजी धरणो जारी रहंदो। जाती वेझो ॻोठ हाजी हुसैन बोहरियो में बाहि लॻण सबबि 3 घर सड़ी विया। बाहि लॻण सबबि पोरियतुनि जे घरनि में पयल समूरो सामान सड़ी वियो। मुतासिरनि जो चवणु आहे त बाहि चुल्ह मां चिड़िंग मां उथण सबबि लॻी। ऐं कंडियारो वेझो ॻोठ कबीर गांगुरो मां नौजवान अयाज़ अली गांगुरो जो लाश हथ। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कई।